العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وأولياء أمته وعلماء أهل سنته وشهداء محبته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما. صدق الله مولانا العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभई आशिकान रसूल वेठायो मुझे महबूब जे मिलाद मुबारक में आया हो। सभई हब चौके जा रहण वारो हुबदार आयो। मुझे महबूब ते संदन आले पाक ऐं संदन असहाबन सगोरन ते वॾी सिक सां वॾी आवाज़ सां सलात सगोरी पढ़दा हलो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज कयन सब पढ़ो, तव्हां सब नथा पढ़ो।
सवाए चंद माण्हुनि जे, बाक़ी सभु चुप करे वेठा आहियो। सभिनी जो अक़ीदो ऐं ईमान आहे न त महबूब मदीने वारो अल्लाह जो रसूल, जंहिंजो ईमान ऐं अक़ीदो आहे त मदीने वारो साईं आख़िरी नबी आहे। मदीने वारो साईं पंहिंजे मीलाद मुबारक में रूहानी तरह सां ईंदो आहे, तॾहिं त असांखे सुकून ईंदो आहे। जंहिंजो इहो ईमान ऐं अक़ीदो आहे, सलाद संगोरी ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हर इब्तिदा से पहले हर इंतहा के बाद ज़ाते नबी बुलंद है, ज़ाते खुदा के बाद। वाह वाह। दुनिया में एहतराम के काबिल जितने लोग, मैं सबको मानता हूँ मगर मुस्तफा के बाद। सभी चौरी कत्ले हुसैन असल में मर गए यजीद हैं, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। ता हश्र ये ख्याल मेरे दिल का चैन है, मेरी निजात का ज़ामिन मेरा हुसैन है। वड़ा वड़ा वणकार जा उते अब्दुल लतीफ चए कया है किलन हीला, जिते कुड़मुन कबीला उते रबर रस जरा में। जॾहिं ससुई भंभोर मां पंहिंजे पुनल खे ॻोल्हण जे लाइ निकिती, हिन हब मां वई, हब नदी हीअ पार कई हुई, उते भिटाई साहब कहिड़ो मंज़र बयान कयो। ससुई पई चवे, ससुईअ जो पुनल जत हुयो, असांजो पुनल मदीने वारो साईं आहे। वॾा वड़ा वणकार जा ओ जिते पानी न खयुन पा, जबल जलदायूं करे मेरी दिख दिखारे ता, लगे लुख लतीफ चए ओ लगे लुख लतीफ चए माज़ूर न मथा
जिते हब में आया है गिली अची इज़राइल ओ सुती जगाई ससुई पई जुड़ा पुनल माण्हू मोकिलियो बिरादरान इस्लाम प्यारा बुजुर्गो अजीजो नौजवानो हिन हब चौकी जा रवासियो ऐं आस पास का आयल आशिकाने रसूल भावरो बिलखुसूस इन पाक आए मुतबर्रक महफिल जा बानी ऐं मोहतमिम जनाब आशिके रसूल अल्लाह दिनो सियाल हुसैनी साहिब जनाब कादिर बख्श हुसैनी साहिब जनाब नूर बख्श जो हुसैनी साहिब ऐं ॿिया मुंहिंजा भाउरो अज़ीज़ो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह मदीने वाले साईं जो मीलाद बयान कंदासीं इंशाअल्लाह असां का अल्लाह बराज़ी थी वेंदो अल्लाह जो रसूल बराज़ी थी वेंदो छो त अल्लाह ताला महबूब मोकिलियो आहे मोमिनन ॾे असां ते एहसान फरमाए मोमिनन ते एहसान कई हेॾो अज़ीम एहसान कई त ईअं न चई त को मां तव्हां ते थोरो कयो आहे कन ॾिनई अखियूं ॾिनई हे नक ॾिनई वार ॾिनई हथ पेर ॾिनई अकुल ॾिनई औलाद ॾिनई हे घर घिटियूं ॾिनई पर ज़िक्र कयई पर किथे बि न चई त मुंहिंजो थोरो अथव पर महबूब मोकिलियई जग जहान जे लाइ फरमाई त मां थोरो कर वो मोमिन छो त उहे मोमिन ई मुंहिंजे महबूब जो क़दर कंदा मुंहिंजे महबूब जो शान ॿुधाईंदा जॾहिं एॾो एहसान कयो अथई त पोइ असां ते हक़ आहे त असां पंहिंजे रब जो शुक्र अदा कयूं जो अहिड़ो महबूब असांखे अता फरमाई जेको ॿिन्ही जहाननि जो सरदार टाइम घणो थी वियो आहे बस मीलाद मदीने वाले साईं जो ॿुधो क़ुरान ऐं हदीस जे रोशनीअ मां कुछ जरूरी अर्ज करे वहां का इजाजत वठन दिल जे हुजूर सां सलात सगोरी पढ़ो त अर्ज कया लाउडारे गुजारिश त थोड़ो पोइ हिस्से में सखावत करे तव्हां सभई दिल जे हुजूर सां पढ़ो सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु दादा जेतिरो मदीने वारो साईं प्यारो अथव ओतिरो बुलंद आवाज़ सां पढ़ो सलात मुझे सुहरे नबी जी दुआ बे आहे दवा बे आहे कठे समूरन मलाइकन सां जापान पढ़ंदो खुदा पे आए जो सलात मुझे सुने नबी के दुआ है दवा पे आए दुआ पे आए खुदो मुझे रब जो सुनो कुरान अल्लाह ताला फरमायो मा कान मुहम्मद
मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। अल्लाह सही फरमायो तर्जुमे दे गौर कजो त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा मर्दन मां कहीं जो पियो नाए हालांकि मुझो महबूब चैन न्याण ने ऐं टिने पुटन जो पीवा पर अल्लाह साईं मक्के जे माण्हुनि खे ॿुधायो त मक्के जा मर्द जेके मर्द आयो मुंहिंजो महबूब त नंढड़नि बचड़नि जो पीउ आहे उहे गुज़ारे विया। हाणे मुंहिंजे साईं जी ज़ाहिरी औलाद पुटनि जी नाहे। तव्हां जेके मर्द आहियो जवान आहियो तव्हां कीअं था चओ हालांकि मुंहिंजो महबूब तव्हां मां माना जेके ॻाल्हियूं था कयो तव्हां मां कंहिंजो पीउ न आहे हालांकि मुझो मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल ऐं मुझो महबूब मां रब जो आखिरी नबी ऐं अल्लाह त हर शइ जो ॼाणंदड़ हथ ही न खुलिया तव्हांजा ॻाल्हाए ई कोन था यार ईअं त न कयो। अल्लाह के राजी करणो अथव अल्लाह जे रसूल के राजी करणो अथव। हे जन दोस्तन एडी मेहनत कई आ खफो कयो आ को ॾाढा चो सुभान अल्लाह तो जो थक त लहे। मदीने वारे साईं जो इस्म मुबारक वडी बरकत वारो आ मुहम्मद चो तवां मुहम्मद अल्लाह बेनियाज़ अल्लाह कर तबई चपा धार थी वने पर असा के महबूब अड़ो नहीं जो एक दफो मोहम्मद चऊं त चप पान में बदफा चुम्योड़ींदा आहिनि। मुझे सोने जो इस्म मुबारक जैमें हरफ चार आहिनि मीम हा मीम दाल ऐं इन निस्बत सां मुझे रब पंहिंजे महबूब जो नालो मुबारक बि चार भेरा क़ुरान में वरितो आहे। हाणे ॿुधंदा वञो हिकिड़ी जाइ ते सूरह आल इमरान में फरमाई वमा मुहम्मदुन इल्ला मुझो मुहम्मद ता मुझो रसूल ऐं वरी सूरतुल फतह में फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगूना फضلا من الله ورضوان أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما।
मुझे महबूब फरमायो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह साईं ऐलान फरमाईंदो त मुहम्मद ऐं अहमद जंहिंजो बि नालो आहे को भली उन जी ज़ात कहिड़ी बि आहे उन जो कबीलो कहिड़ो बि आहे उन जो शहर कहिड़ो बि आहे पर नालो मुहम्मद या अहमद तसे उहो उथी बीहे उहे माण्हू उथी बीहंदा के रूंझा हूंदा के सियाल हूंदा के सैयद हूंदा के कहिड़ी ज़ात जा हूंदा के कहिड़ी ज़ात जा हूंदा जंहिंजो बि नालो मुहम्मद हूंदो अहमद हूंदो ये सॼी दुनिया जा उहे मुस्लमान जंदे महबूब जो नालो हूंदो उहे सभु थी बीहंदा तुंहिंजो नालो छा आहे मुहम्मद तुंहिंजो नालो अहमद तुंहिंजो नालो मुहम्मद तुंहिंजो अहमद तुंहिंजो मुहम्मद साईं मुंहिंजो अहमद रब साईं फरमाईंदो ये हज़ारे लखे सब थी वेंदा मदीने वाले साईं जे इस्म मुबारक वारा हिते ही खोड़ हूंदा जंते अबे अमड़ियो नालो रखियो रब फरमाईंदो दुनिया में गुनाह कंदा हुयो हया थींदो हुयो चवंदा साईं बस थी माफ़ी अल्लाह ताला फरमाईंदो ओ चौकी वारा ओ मीलाद मुस्तफा में अचा वारा रब फरमाईंदो तव्हांखे गुनाह कंदे मूंखां हया न थियो पर तव्हां ते मुंहिंजे महबूब जो नालो आहे मूंखे त हया थो अचे तव्हांखे कीअं दोज़ख में साड़िया जेके बि मुझे महबूब जे नाले वारा आयो मुहम्मद नालो थव अहमद नालो थव तव्हां सां हिसाब ही ना है यारन सां कहिड़ा लेखा सब मुझे सुणे जे सदके जन्नत में हलिया वञो हथ में खोलियो बिहो त बाबा तकड़ देर थी या नारा अंदाज़े घणी देर थी सब जन्नत में वञो सैयदना आदम अलैहिस्सलाम का लफ्ज़ थी वही हुई अल्लाह ताला अम्मा हवा के ऐं बाबा आदम साईं जन के जमीन ते हेठ लाथई 300 साल आदम अलैहिस्सलाम रुअंदो रहियो अर्ज़ इलाज कंदो रहियो मौला मूंखे माफ़ी ॾे मुझा भावरो पर आदम अलैहिस्सलाम एडो त हया वारो जो ये हया मां कदे ये नजर मथे खणी कोन ॾिठो तव्हां सां गुनाह करे तीअं माना वॾे फ़ख्र सां हलंदा आहियूं पर आदम अलैहिस्सलाम गुनाह न कयो हुन खां ख़ता थी वई हुई ओ बि 300 साल हया चइबो आहे हिनखे आदम वटि हया हुयो असां हुन जा बच्चा आहियूं असां वटि बि हया हुजणु खपे नज़रूं हेठि करे हलूं हमेशह भाउरो 300 साल रुनो रब करीम हुन जे दिल में को ख्याल पैदा कयो दाने घणो रुनो हाणे हिनखे का वाट खोले ॾियांसि छो त वाट खोलण वारो बि मुंहिंजो अल्लाह हूंदो आहे जिते माण्हू दुनिया जा दर बंदि कयूं हलिया वेंदा आहिनि रस्ता बंदि करे वञनि उहे रस्ता बंदि थियल खोलींदो आहे त मुंहिंजो रब करीम खोलींदो आहे रब उनखे ॾस ॾिनो उहो बि क़ुर में ॿुधाई फदलकना आदम मिन रब्बी कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवा तव्वाबुर रहीम आदम अलैहिस्सलाम जे दिल में मुझे रब उहे कलमा विधा
केड़ा हिक त ये रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। असांजा पालनहार असां पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो आहे। आदम अलैहिस्सलाम पियो चवे पंहिंजे लाइ ऐं अम्मा हवा जे लाइ असां ज़ुल्म कयो आहे। हालांकि उहे ज़ालिम न हुया, उहे अल्लाह जा महबूब बाना हुया। पंहिंजो पाण खे छा बि वञी चवनि, असांखे चवण जी इजाज़त ज़ोर सां ॻाल्हायो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो पाण खे चयो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ओ मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर, न त मां ज़ालिमनि मूं थी वेंदुमि। छा ॿुधायो त यूनुस अलैहिस्सलाम ज़ालिम हुयो? गलाए कोन दा न बहुता वडा लजारा आयो याद खबर काने। अल्लाह जा नबी जुल्म का पाक आहिनि या न? पंहिंजो पाण खे अल्लाह जे आॾो छा बि चवनि, अल्लाह जे आॾो पाण खे रब राज़ी तॾहिं थींदो न। पर न आदम ज़ालिमा, न अम्मा हवा ज़ालिमा, न वरी यूनुस अलैहिस्सलाम ज़ालिमा। पंहिंजो पाण खे रब जे आॾो छा बि सम्झनि, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। ओ मुंहिंजा सुहिणा, ईअं ई मदीने वारे साईं जो चयो कुल इन्नमा अना बशरुम मिथलुकुम, मां तव्हां जहिड़ो तव्हां वांगुरु बशर थी आयो आहियां। महबूब पाण खे छा बि सम्झे, असां पाण जहिड़ो बशर कोन सम्झंदासीं। महबूब बेमिसाल बशर आहे, जीअं ॿिया चवंदा आहिनि महबूब बशर आहे, पर न यार असां वांगुरु न आहे, हू त बेमिसाल बशर आहे। अल्लाह जो महबूब त अल्लाह जे तरफ़ां नूर बणिजी आयो आहे। महबूब भली पाण खे चवे बशर, असां ई न चवंदासीं त असां वांगुरु माण्हू आहे, न असां चवंदासीं बेमिसाल बशर आहे, खैरुल बशर आहे, अफज़लुल बशर आहे। ऐं आलिमनि जो मुत्तफ़िक़ आहे इहो अक़ीदो आहे, मुसल्लम फ़तवा आहे त जेको माण्हू चवे त मदीने वारो साईं बशर आहे, उहो ख़ाली बशर चवे न, उहो काफ़िर आहे। ऐं जे करे महबूब खे ख़ाली बशर न, पर जॾहिं बशरियत बयान करणी हुजे त चइबो खैरुल बशर आहे, अफज़लुल बशर आहे। सम्झो था मुंहिंजा सुहिणा, आदम अलैहिस्सलाम 200 साल रुंधो रहियो, रब करीम माफ़ न पियो करे, दुआ घुरियईं। वरी ॿियो बि दिल में ख़्याल रब विधुसि, हाणे हीअं दुआ घुर, चईं त अल्लाहुम्मा बिहक़ मुहम्मद अग़फ़िर ली व ख़तीयती। ओ मुंहिंजा मौला सदको थी मोहम्मद मुस्तफा जो मुझी खता माफ कर। अल्लाह ताला जैसे अग में काथे हुए अगे मुखे महबूब जो सदको ॾियां त अगे ही माफ करे छॾिया ॾाढा भार यादोदार ॻाल्हाइनि तव्हां छाजे लाइ रुगो वेठा था थोरो ॻाल्हायो त सही न बाबा माफ कजो पाण में आहियूं ॿिए खे न चवंदासीं न साईं मुंहिंजा आदम अलैहिस्सलाम अल्लाह साईं माफ कयोसि पर ईअं चयईंसि ऐं आदम रसूल करीम जो सदको ॾिनो थी रुगो पंहिंजे लाइ छो माफ़ी घुरई पंहिंजे सॼी औलाद जे लाइ घुरई हा मां रब तॾहिं बि माफ़ करे छॾियां
किताब नायो जने जने आदम अलैहिस्सलाम ये तो दुआ करो अल्लाहुम्मा बिहक़्क़ि मुहम्मदिन अन तग़फ़िर ली खतीयती ओ मुझा मौला मुखे माफ कर सदके मदीने वाले साईं से। ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, बिगड़ने नहीं देता। ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, बिगड़ने नहीं देता। ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, बिगड़ने नहीं देता। बिगड़ी भी बना देता है ये नाम मोहम्मद, ये नाम मोहम्मद। बहर पर पुकारे मोहम्मद मोहम्मद। चुमो न मुझे सोने जैसे चुमो 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 घर में भी चुमदा चो बचड़ा ॾिसण त जीअं उहे बि न विसारनि। हदीसुनि मां साबित आहे मुंहिंजे महबूब जैसे चुमबो। बहर पर पुकारे मोहम्मद मोहम्मद। जंगल झरत सारे मोहम्मद मोहम्मद। बहर पर पुकारे मोहम्मद मोहम्मद। सब चओ चओ गंजी चओ चओ मुसा गंजी चौरायो। बहर पर पुकारे हिक आवाज मेरे खुदा जो वासुदा आवाज हमेशा हिकु गणना कयो। हर को पंहिंजो आवाज न करे तरे न कामयाब न था वञो। सॼी दुनिया में अहले सुन्नत जी अक्सरियत आहे पर आवाज हिकु न आहे। सब हिक आवाज सां चओ चओ। बहर पर पुकारे शाबाश। बहर पर पुकारे स्टेज वाला भी। जंगल झरत सारे जंगल झरत सारे मोहम्मद मोहम्मद। बहर पर पुकारे दादा चौक बहर मोहम्मद मोहम्मद। बहर पर ये जो स्टेज वाला चुपन हो चौदा ने पढ़नी बना साथ के रोजोर सबे गले जाओ। बहर पर पुकारे मोहम्मद मोहम्मद। हाणे बुझजो रखा सदस्य पाकना अंदर पिष्ट वाला मथे अरशाला। बाबा आदम अलैहिस्सलाम के रब चयो ओ आदम तोखे के महबूब मोहम्मद जो कहीं न सुनो त इहो मूंखे प्यारो आ। इन जो वसीलो वठ। आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मौला जॾहिं तो मुंहिंजो जिस्म ठाहियो ऐं उन में साहु विधो हुई मां इहा पहिरीं नज़र खणी मथे निहारियो ॾिठो त तुंहिंजे अर्श अज़ीम जे पावन ते बि मोहम्मद लिखियल हुयो। ओ मुंहिंजा मौला मां ॾिठो जन्नत जे दरो दीवार ते मोहम्मद लिखियल हुयो। ओ मुंहिंजा मौला हूरन जे पेशानन ते ॾिठो हुयो मैं तुंहिंजे महबूब मोहम्मद जो नालो लिखियल हुयो। मां त उन ई ॾींहुं सम्झी वियो हुयुमि त हे अल्लाह जो महबूब आहे।
मोला यो कदा इंदो रब फरमायस आए तुझी औलाद मां पर इंदो सभनी का पछाड़िया वरी सभनी जो सरदार हूंदो उहा गाल आशिक कया चए तो अला रखस नाला वरी लिखेस भी पाण रखा रब ताला संदस पाक नाला अंदर पेश वाला मथे अरशाला अपवारो लिखो पाण प्यारे सुभान अल्लाह कह लिखो रब लिखो मोहम्मद मोहम्मद बहर पर पुकारे जो बहर पर पुकारे सुबह अज़ान रमऊं थो घर में हुजो नमाज ते वञो दुकान ते वञो कंहिं बि कमकार सां वञो इएं चवंदा वञिजो बहर पर पुकारे झंगल जर्द सारे मोहम्मद मोहम्मद बहर पर पुकारे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहम्मद अहिड़ो तनलो जंहिंजे लाइ भिटाई घोट त फरमायो वॾा वण वणकार जा जिते नाग सुजन नीला हिते का तव्हांजे आस पास हब जे आस पास का वणकार वॾा वण वणकार जा ओ जितना गसुजन नीला उते अब्दुल लतीफ चए कया है दिल नीला जिते कुड़मुन कबीला उते रबर सिजरा में ससुई बजे पुन लगे पी चले नागन में फाथी आया वॾा वण घाटा जबल मूं वटो मुंहिंजा पुनल पहुची वञा पर असांजे लाइ त इहो वॾो घाटो जंगल कपर असां उते मदीने वारे साईं खे सॾींदासीं वॾा वण वणकार जा पानी खय में न पा जबल जलदायूं करे ओ तिखड़े खारे ता तसव्वुर त कयो कीअं न्याणी पहिरियों गाड़ी पंहिंजे घोट जे कढाली हूंदी जबल जलदायूं करे ओ तिख ॾेखारे ता वरी लगे लुख लतीफ चए माज़ूर न मथा उते ओ डोआ जिते हब में आया है असांजो महबूब मदीने वारो साईं जो महबूब मदीने वारो साईं आए हब वारो असांजो महबूब भागन वारन खे मिलियो असांजो महबूब रब फरमायो मा कान मुहम्मद तव्हां के सोने जे इस्म मुबारक जी थोड़ी फजीलत ॿुधायने पाण फरमाइन था पंहिंजे औलाद ते नालो मुहम्मद रखो हिकु पुट ॼमेव ॿ पुट ॼमनव टे पुट ॼमनव चार ॼमनव रब सत पुट ॾेव सतनि ते ई मुहम्मद रखंदा कयो पोइ कंहिंखे नूर मुहम्मद कयो कंहिंखे खान मुहम्मद कयो
कंहिंखे नूर कंहिंखे तव्हां गुलाम मोहम्मद कयो माना मदीने वारे साईं जो इस्म मुबारक हुजे घर में साईं जन फरमायो त जंहिं घर में मोहम्मद हूंदो घर बुख न मरंदो ऐं जंहिंजो नालो मोहम्मद रखो उन जी इज़त कयो वलाकिन रसूल अल्लाह मुझो महबूब त अल्लाह जो रसूल अहिड़ो रसूल जंहिंजे रिसालत जी शाहिदी दरो दीवार बि ॾियनि पत्थर बि ॾियनि महबूब फरमाइनि था त मां अञा नबूवत जो ऐलान न कयो हो पत्थर बि सुञाणंदा हीअं जबलनि जे आॾो लंघा पत्थर मूंखे ॾिसी चवंदा अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पत्थर ॻाल्हाईंदा क्यों ना पत्थर ॻाल्हायो ज़बान अथनि न अखियूं न हथ न पेर न पत्थर त थियो पत्थर जेको माण्हू सफ़ा न चुरंदो आहे न उनखे चइबो पत्थर पोइ भली साह हुजे हे त ओरिजिनल पत्थर हुया पर इश्क़ मुस्तफा जे लाइ मुंहिंजा सुहिणा रसूलुल्लाह खे सुञाणण जे लाइ न माण्हू हुजण शर्त न वरी मुस्लमान हुजण शर्त न वरी सॼो हुजण शर्त न ॿुधण शर्त न घुमण शर्त न फिरण शर्त मुंहिंजे सोणे खे सुञाणण जे लाइ त रुॻो इश्क़ मुस्तफा हुजण ज़रूरी आहे तॾहिं त पत्थर पढ़नि पिया अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह ये जेके सलाम न पढ़ंदा आहिनि महबूब ते मां त चवंदो आहियां त इहे त पत्थर खऊं वयल अल्लाह पत्थर बि मुंहिंजे सोणे ते पढ़नि पिया अज़ान को अकेदा पढ़ूं उन ते बि चिड़नि था अदा हे जो पत्थर अज़ान महिल पढ़नि पिया न वरी रब फरमायो अज़ान को अॻे रोकींदा त जेकर निमाज़ विच में हणी थो छॾियां हाणे कयो पूरी तव्हां त जो अज़ान खां अॻ में था पढ़ो अज़ान में मिलावट था कयो हे त रब नमाज़ जे विच में सलात मुक़रर करे छॾनि हाणे त कहिड़ी मिलावट न सम्झनि माना त जीअं खीर में मिश्री विझो आहे मिलावट त भली हूंदी आहे न ज़िक्र करे चओ ला इलाहा ॾाढा छो मुंहिंजे रब जो ज़िक्र विसारियो अथव ला इलाहा सभई पढ़ो ला इलाहा हेड़े होदे हक़ मौजूद कोन्हे कोई ॿियो मबूद माफ़ी क़ल्बी ग़ैरुल्लाह दे करे वो भी खामोश न रहे इश्क़ मुस्तफा दे की गाल याद आई चओ त ॿुधाए छॾियां ईअं ॿुधिजो जीअं ॿुधी रहिया हुज्जतुल्लाह अलल आलमीन किताब उनमें बुजुर्ग या रवायत लिखी त मदीने वारे साईं जे ज़माने में हिक शख्स वटि रिढ हूंदी हुई उहा रिढ हुनजे शौक़ जी हुई पोइ छा तव्हां बचन खे पढ़ाईंदा आहियो पर हुनजो नंढड़ो पुटु हूंदो हो उहा रिढ सुबुह जो काहे जबलनि मां चारे घुमाए फेराए घर आणींदो शाम थे वो नंढड़ो छोकरो रिढ खे ॾुही ऐं प्यालो भरे खीर खणी
जहान जे सरदार मदीने वाले साईं आखिरी नबी वट खणी दो मुझा महबूब उन बाले का खीर वठी कबूल फरमाइंदा है पान पींदा मुझा महबूब खीर पियन ॾाढो ख़ुशि थियनि आशिक अहिड़ा हुजनि जेके महबूब जी ख़िदमत कनि ये जेको तव्हां मीलाद कयो नी उन जान जे सरदार वटि पहुचंदो क़बूल फरमाईंदा बाबा ये जेके असां भला पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जी ख़ैरात कंदा आहियूं कुल पढ़ंदा आहियूं ख़ैरातूं कंदा आहियूं जुमाणा चालीहा टीजा इहे अलाह साईं उन क़बर वारे वटि पहुचाईंदो आहे न छो पहुचाईंदो आहे छो पहुचाईंदो आहे ख़ैर ख़ैरात अज़ीज़नि क़रीबनि वटि पहुचंदी आहे न जेको चवे न पहुचंदी आहे न ॾियारियूं था उन को ख़तमो बि न ॾियारींदा कयो वो ॾिसो त सोखत ॾियो त चवे थो न पहुचंदी आहे पर जॾहिं असांजे अज़ीज़नि क़रीबनि वटि सवाब पहुची सघे थो त हे जो को मीलाद हब चौकीअ वारनि जो ॿिन्ही जहान जे सरदार वटि पहुची सघे थो मुंहिंजा महबूब राज़ी थींदा जिते वॾा वॾा प्रोग्राम मुझे सुने जे हुजूर में पहुंचदा अरे जेको शाह वलीउल्लाह जे बाबा साईं अब्दुल रहीम शाह जा छोला रसूल मीलाद जा कबूल करे सके तो ते हब चौकी वारनि जो मीलाद बि कबूल फरमाईंदो मुंहिंजा मुर्शिद कंबर वारा साईं फरमाईंदा हुआ त फ़कीरो जेकर तव्हां वटि ॿियो कुझु न हुजे तव्हां पाणी जो वटो बि मुंहिंजे सोने जे मीलाद जी नियत माण्हुनि खे प्यारींदा कयो सुभान अल्लाह पाणी जो वटो इमाम हुसैन जे न्याज़ जी नियत माण्हुनि खे प्यारींदव त उहो बि तव्हांजो क़बूल पइजी वेंदो अहिड़े कामिल कंबर वारे साईं जा फ़कीर वेठा जंहिं अॼोके दौर में केतिरनि खे चैलेंजूं ॾिनियूं हुयूं अॼु बि चैलेंजूं कामयाब आहिनि मुंहिंजे महबूब कंबर वारे साईं मुंहिंजे महबूब जे दीन जी एॾी ख़िदमत कई अल्लाह जो कसम माण्हू दीन ते चौधारी हमला करे रहिया हा पर कंबर वारो साईं आयो त दीन इस्लाम खे वरी उरूज अता फरमायो ये दीन इस्लाम खे जीआरण वारा सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि बहरहाल वो आशिक रसूल छोकरो रोज रिड चारे वरी घर आने ॾुही खीर जो प्यालो भरे मुझे महबूब के प्यारे ॿ टे ॾींहं गुज़रिया रोज ही कंदो ॿ टे ॾींहं गुज़रिया खीर न खणी आयो मुझे महबूब पुछा कई महफिल अबा वो छोकरो काॾे वियो जेको मुंडे रोज खीर खणींदो न आयो मुंहिंजे साईं खे ख़बर आहे पर ॻाल्हि आलम आश्कार करण पिया फरमाइनि जीअं ॿियनि खे बि ख़बर पइजी वञे मता कोई चए त साईं खे ख़बर हुई त पोइ छो पियो पुछे मां थो चवां उस्ताद जो बोर्ड ते अलिफ अख लिखी ऐं वरी छोकिरनि को पुछंदो भई छा लिखियल आहे छा उस्ताद ख़बर न हूंदी ख़बर आहे पर पुछण जो मतलब इहो हूंदो आहे त जीअं ॿियनि शागिर्दनि खे बि ख़बर पवे महबूबनि पुछा कई छोकिरो काॾे वियो खीर न खणी आयो उन जो पीउ थी बीठो अखियुनि मां पाणी पियो वहेसि रोई चई त या रसूल अल्लाह उहो आशिको जो मुंहिंजो पुटु हुयो गुज़ारे वियो किबला गुज़ारे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे अखर में गोड़ा जो ॾिठो पाण फरमायो त अपा जेकरे चवे दुआ घुरा या हथ खड़ा अल्लाह साईं तुझो मोल पुट जीअरो करे ॾींदो साईं
मोहन जीरो थी तो पान फरमायो हाँ मुझे दुआ में रब एडो असर रखियो भली केतरा बनी कब्र में हो जाने मुझी दुआ सा मोहन जीरो थी तो सा गड रहंदो पर जे कदे तू सब्र करे कयामत ताईं न गाल के छड़े दे कयामत कायम थींदी पो जॾहिं सभु माण्हू कब्रुन मां उथंदा तुंहिंजो पुटु बि उथंदो ऐं ईंदो तोखे ॿाह खां वठी हीअं जन्नत जे दरनि ते अचे बीहारींदो पोइ जंहिं दर मां वणई तंहिं मां जन्नत में हलियो वञिजा हाणे महबूब आसानी पियो करे उम्मत जी उन सुवाल कयो क़िबला छा भला मुझो पुटु रुगो मूंखे जन्नत में वठी वेंदो या जन बि मुस्लमान जा नंढड़ा नंढड़ा ॿार हिकिड़े हूंदे गुज़ारे विया उहे बि पंहिंजे पीर माउ खे जन्नत में वठी वेंदा मदीने वारे साईं फरमायो रुगो तुंहिंजो पुटु न पर जन जा बि ॿार गुज़ारे विया ऐं उन्हनि मुस्लमाननि सब्र कयो आहे उहे सभु ॿार पंहिंजे पीउ ऐं माउ खे जन्नत में वठी वेंदा नंढड़ा ॿार जन्नत में वठी वेंदा बाक़ी असांखे मदीने वारो साईं न वठी वेंदो जन्नत में क़ुरान करीम पियो आहे उहो जन्नत में न वठी वेंदो मीलाद जे सदके रब राज़ी न थींदो ॻाल्हायो कसम अथव रब जो मीलाद जे सदके जन्नत मिलंदी या न ईअं न आहे त पोइ नमाज़ ई न पढ़ो न मीलाद करण जो मक़सदु इहो ई आहे त मदीने वारे साईं सां मोहबत रखो ऐं नमाज़ी बणिजी वञो पंहिंजो पाण खे तब्दील कयो छो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद मुबारक फरमायो हिकिड़ो माण्हू हुयो आयो ॾिठई त खूह जे किनारे ते हिकिड़ो कुतो आहे उञ लॻी अथसि उञ जे करे हू आली गप पियो चटे पाणी न हुयुसि आली गप पियो चटे हुन छा कयो पाणी कान हुयसि हीअं पंहिंजो मोज़ो लाहे मोज़ो चमड़े जो थींदो आहे उन में लटो ॿधी उहो मोज़ो पाणीअ जो भरे ऐं वरी उन क्या हारे उन मां बुक भरे पंहिंजे बुकनि सां उन उञायल कुते खे पाणी पियो पीआरे ऐं एतिरे ताईं उन उञायल कुते खे पाणी पीआरींदो रहियो मुंहिंजे साईं फरमायो कुतो ढो करे वियो अल्लाह खे उन जो एॾो अमल वणियो जो उन हिकिड़े अमल ते राज़ी थी उनखे जन्नत जो मालिक करे छॾियईंसि पोइ जेको रब उञारे कुते खे पाणी पीआरण ते बि राज़ी थी जन्नत ॾेई सघे थो त उहो असांखे मीलाद वारे साईं जे सदके जन्नत ॾेई सघे थो हीअ नेकी त उन खां वॾी आहे महबूब सां मोहबत करण का नंढी नेकी न आहे महबूब सां इश्क करण का आम ॻाल्हि कान्हे का आहे आम माण्हुनि जो कमु ई न आहे जंहिंखे रब घुरंदो आहे उहो ई आशिक़ रसूल थींदो आहे न आहे ज़ोर सां ॻाल्हायो तॾहिं त रखियल साईं फरमायो आहे चवे थो ओ लॻुनी घड़ी की न घर
खुदा जे को नगड़ी नेकी ते रब राजी थे वो मीलाद तो वडी नेकी आ कुल बिफदलिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। अल्लाह से तो फरमाए त रब जी नेमत मिलण ते खुशी जो इजहार कयो, रहमत मिलण ते खुशी जो इजहार कयो तो मदीने वाले साईं का वधी कभी केड़ी नेमत आ भी केड़ी रहमत आ। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निअमतुन सही बुखारी शरीफ जा अल्फाज मुहम्मद अल्लाह जी नेमत आ। मुझे रब मुझे रसूल करीम जे रहमत जो जिक्र ही बयान फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मीलाद कयो रब राजी थी थे ऐं मीलाद खां न रोकींदा कयो छो त रब नंढड़े गुनाह ते बि नाराज़ थी पवंदो। पाण फरमाइनि था सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रिवायत फरमाइनि त हिकिड़ी माई हुई उन ॿिलीअ खे ॿधी छॾियो। छा कयो ॿिलीअ खे ॿधी छॾियईं। उहा बुख ते रही मुंहिंजे महबूब फरमायो उहा ॿिली बुख ते आ उनखे न छोड़े। मुझे साईं फरमाइनि था उनखे छोड़े हा तो जमीन ते का शइ खाए हा पंहिंजो पेट गुज़र करे हा उहा बुख ऐं उञ ते गुज़ारे वई। रब इन ॻाल्हि ते उन औरत ते नाराज़ थियो उनखे जहन्नम में हणी छॾी। मुंहिंजा सुहिणा जेको रब ॿिलीअ खे बुख ते रखण ते नाराज़ थी सघे थो मुंहिंजो रब मीलाद जे रोकण ते बि नाराज़ थी सघे थो। तंहिंजे करे रोकियो न जेको आशिक महबूब जो मीलाद करे उनखे ख़ुशीअ सां इजाज़त ॾींदा कयो। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या ना पढ़ो तो मीलाद ॿुधायां पोइ दुआ घुरूं। सभु पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या अम्मा आमिना साईं थी फरमाए मूंखे जॾहिं मुंहिंजो सुहिणो पेट मुबारक में आयो का तकलीफ़ ही न हूंदी हुई पेट पेटन जहिड़ो। अम्मा आमिना थी फरमाए मूंखे पोइ ख़बर पई त मुंहिंजे पेट में ॿार आ छो त हिकिड़ी राति सुती पई आहियां पहिरियों महीनो आ आवाज़ आयो हिकिड़ो नौजवान बुज़ुर्गा वॾो कदावर आ हसीन ऐं जमील आ जेको मां अॻे न ॾिठो उहो आयो आ बि चवे थो अबशिरी फ़क़द हमलते बिसय्यिदिल मुरसलीन। ऐ अम्मा आमिना मुबारक हुजई जो तुंहिंजे पेट में पहिरियों महीनो आ ऐं रसूलनि जो सरदार अची वियो थी। मां चयोमांसि अबा केरु आ अॻ में मां तोखे न ॾिठो आ। चई अम्मा तूं न ॾिठो आ पर मां त हिन काइनात जो अबो आदम अलैहिस्सलाम आया रब मोकिलियो आ त वञो आमिना खे मुबारक ॾेई आ त आमिना जे पेट में रसूलनि जो सरदार आयो आ। इहो आहे मीलाद। अम्मा साईं जी फरमाए वरी महीनो पूरो थियो ॿियो महीनो आयो वरी हिकिड़ो बुज़ुर्ग आयो ॾाढो हसीन जमील अची चई अबशिरी मुबारक हुजई आमिना। मां चयो ख़ैर मुबारक छाजी फ़क़द हमलत बिन नबिय्यिल करीम। ऐ आमिना मुबारक हुजई तुंहिंजे पेट में को सखी अल्लाह जो नबी अची वियो आ
चयो मास अब्बा तू केरा चई त मां अल्लाह जो नबी नूह अलैहिस्सलाम आया मूंखे रब मोकिलियो ऐ नूह उथ कबर मां वनी मुझे महबूब जे अमल के मुबारक ॾिया त उन जे पेट में नबी करीम आयो ये 3 महीने हजरत शीस अलैहिस्सलाम वरी 4 महीने हजरत हूद अलैहिस्सलाम ये 5 महीने सोनो इब्राहिम अलैहिस्सलाम 6 महीने इस्माइल अलैहिस्सलाम ये मुझा सोना दर्जे बदर्जे नबी आईंदा विया 7-8 महीने हजरत मूसा अलैहिस्सलाम आयो चई त अबशरी फक़द हमलत बिखातिमिन नबिय्यीन ऐ आमिना मुबारक हुजई जो तुझे पेट में आखिरी नबी अल्लाह जो अची वियो मां चयो मास केरा चई त मां अल्लाह जो नबी मूसा आहियां तोखे मुबारक ॾियण जे लाइ आयो आहियां अल्लाह जे नबीअन सभिनी जो अक़ीदो इहो आहे त मदीने वारो साईं आख़िरी नबी छो मदीने वारो साईं ज़ोर सां ॻाल्हायो मदीने वारो साईं आख़िरी नबी आहे अॼु 7 सेप्टेम्बर 50 साल इन कानून खे पूरा थिया जंहिं ॾिहाड़े ते इहो कानून क़ौमी असेंबली पास कयो हुयो त मदीने वारो साईं आख़िरी नबी तव्हां बि चओ न ॻाल्हाए कोन था चओ मुहम्मद आखिरी नबी मदीने वारो साईं जोर सां सब जे हिकु बि ख़ामोश न रहे मदीने वारो साईं हाँ मदीने वारो साईं अॼु हब चौकी जूं घिटियूं भी शाहिद हन ए दरो दीवार शाहिद हन अल्लाह जा मलाइका शाहिद हन मुझा मौला ए तू भी शाहिद थी बन जा हे तुझे महबूब जा आशिक आया हन हे सभिनी जो अकीदो ईमान इहो आहे त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे मदीने वारो आखिरी नबी आहे महबूब खां पोइ नबी कोई भी अचण वारो जोर सां महबूब खां पोइ को भी नबी अचण वारो ई न आहे त मुंहिंजा भाउर अज़ीज़ो आखिरी महीने में हजरत ईसा अलैहिस्सलाम आयो अम्मा आमिना बिशरी मुबारक दई फक़द हमल बे मुहम्मद आमिना साइन मुबारक दी तुझे पेट में बिनी जान जो सरदार मोहम्मद मुस्तफा चयो मास खैर मुबारक जोर सां ॻाल्हायो इहो अमीर आहे अम्मा आमिना दी फरमाए पानी भरण वञा खूह तां ॿियनि सहेलियुनि सां गॾिजी अॻे नलका कोन हूंदा अम्मा साईं दी फरमाए अचां खूह ऊन्हा जबलनि जा ख़बर अथव पाण खे अम्मा दी फरमाए ॿियूं औरतूं डोल छिके छिके तकिजी पवनि पानी पोइ निकिरे पर मां जो वञा मुझे सुनो मुझे पेट मुबारक में आ पर का तकलीफ न दे अरे जेको अमर के तकलीफ न तो दे वो असा उम्मत के कीअं तकलीफ दींदो मां ही डोल में हथ विझा ही छिक्या न पानी पाण मथे चढ़ी अचे ही खूह जे कपरुन दजी बीहे ही दिलो आडो न्यास दिले में पानी पाण पवे पानी मां आवाज ईंदा मां में तू तकलीफ न कर जो तुझे पेट में न कायनात जो सरदार अची वियो पोयां त खणी कोन था मिला बि मदीने वारे जे सदके ते हथ त मथे कर दे शायद थियन अम्मा आमिना दी फरमाए दिलो खणी हला त मूंखे मलाइका दिलो खणाए हलन पैर पत्थरन ते रखा मक्के जी सरजमीन पथरेलिया अम्मा आमिना दी फरमाए पैर ये पत्थरन ते रखा पैर केड़ा पक्का पत्थर केड़ा पक्का हुंदा ही चुंबदार थींदा ने पैरन में घिरी वेंदा पर अम्मा साईं दी फरमाए जंहिं पैर ते पत्थर जंहिं पत्थर ते पैर मुबारक रखा वो पत्थर में खां वधीक नरम थींदो वञे
मीलाद जी रात आई अम्मा दी फरमाए घर में वेठे 12 रबीउल अव्वल जी रात चवंता आला हजरत इमाम मोहम्मद रजा बरेलवी बे 8 रबीउल अव्वल जी तारीख लिखी आ हे 8 छो नथा मल्हाइन मां त चवां भला जेकर असां 8 कयूं तव्हां 8 मल्हाईंदा न हे असांजे ईद मिलाद नबी जो 12 रबीउल अव्वल जो मज़ो वञाइण था चाहिनि हुजे न ओॾो पेशावर कूपन सही हूंदो आहे जेको अॻे ईद कराए छॾींदो आहे ॾिठो अथव पर हाणे हुनजे चवण सां छा थियो असां त पंहिंजो सरकारी ऐलान सां ईद कंदा आहियूं न बाबा सरकार असांजी 12 रबीउल अव्वल ते ईद करे ऐं हर तारीख़ में 12 रबीउल अव्वल लिखियल आहे 8 रबीउल अव्वल आला हज़रत पंहिंजी राय ॾिनी आहे त 8 बि लिखी वई आहे ऐं उन खां पोइ 17 बि लिखी वई आहे आला हज़रत फरमाए 9 बि लिखी वई आहे पर उन्हनि में मोतबर कौल 12 रबीउल अव्वल जो आहे वो अॻिते ॿुधाइनि कोन था थोरो टुकड़ो ॿुधाए माण्हुनि खे गुमराह था कनि हेॾी ख़ल्क़ खे केरु गुमराह कंदो हे सभु आशिक़ रसूल आहिनि हिननि खे ख़बर आहे त 12 रबीउल अव्वल ते मीलाद मदीने वारे साईं जो आहे मुंहिंजे महबूब जी अमड़ बि फरमाए 12 रबीउल अव्वल जी रात घर में आया ॾिसां थी तई आसमान तां सितारा लही मुंहिंजे घर जे मथां चमकी रहिया हा हे जे बल्ब तव्हांजे मथां चमकंदा न मां आमिना जे घर ते ही सितारा चमकंदा अम्मा थी फरमाए हीअं जो ॾिसां ज़मीन का आसमान ताईं हीअं मलाइक बीठा ऐं मुंहिंजे महबूब जो इंतज़ार करे रहिया हा अम्मा दी फरमाए टे औरतूं दाए पे जिलाए आयूं हिक बीबी हवा आई बीबी आसिया फिरौन जी घर वारी आई अम्मा मरियम बीबी हजरत ईसा अलैहिस्सलाम जी अम्बर आई ऐं उहे टई पियूं चवनि असां कब्रुनि में हुयूंसीं रब मोकिलियो आहे उथो मुंहिंजो महबूब थो अचे वञी इस्तक़बाल कयो अम्मा आमिना जी खिदमत करण में मशगूल आहे अम्मा भी फरमाए मां ॾिठो ता 3 झंडा जिब्रील खणी आयो हिकु झंडो काबे जे मथां हयई ॿियो जितां सिज उभरंदो आहे टियों से वरी झंडो वञी उते हयई जिते सिज लहंदो आहे जंहिंमां साबित पए थियो त अॼु खां मुहम्मद मुस्तफा जी हुकूमत ओ इन काबे जी सरज़मीन खां शुरू थींदी जिते सिज उभरे थो जिते लहे थो मुंहिंजे मुहम्मद करीम जी हुकूमत हलंदी रहंदी चवंदा झंडा छो था आनो मीलाद में झंडा कया चवनि जिब्रील हया अम्मा आमिना थी चवे त जिब्रील झंडा हया न पोइ असां छो न हणंदासीं जिब्रील बि मुंहिंजे सोने जे दर जो नौकर हो असां बि सोने जा गुलाम आहियूं चवंदा ते बल्ब छो था आनो कया हया पोइ बा घर में बि हणंदा आहियूं अने तव्हां काकूस में बल्ब हणो था असां मीलाद में था हणूं यार को इंसाफ त कयो चवंदा तव्हां नंगर था कयो उहो बा नंगर कराइण त भली ॻाल्हि आहे अॻो तव्हांखे हदीस ॿुधाए न लाहो उन्यारे कुते खे पाणी अज़ान चोसि पाणी पीआरण ते राज़ी थिए थो त उहो मुंहिंजो रब असांखे मीलाद जे नंगर कराइण ते बि राज़ी थींदो ज़िक्र करे चओ ला इलाहा सच्ची गाल ॿुधायो थोड़ा हथ था खणो सो हिते हिते ऐं कुझु त ॿुधो अॻे बि आयासीं मोहरम में त मींहुं वसी पियो पर शाबस आहे तव्हांखे त बि वेठा रहियो इहो असांखे ओॾे बि ॻाल्हि कंदा एॾे मींहं में ॿिए हंधि न वेहंदा माण्हू तव्हांजी मोहबत आहे मदीने वारी ऐं लाउड वारो साॻियो ई आहे
शाबाश ज़ियारा बड़ी कुर्बानी ॾिनी हुई बरसात रब करीम इन जो ये खिदमत कबूल फरमाए जॾहिं बि पंहिंजा जलसा करायो न जॾहिं न पंहिंजो लखन जो सामान इलाज राह में पे हलायो ॾींहं में नुक़सान थी वेंदा सेठ सड़ी वेंदा पर परवाह न कई पंहिंजा जलसा जॾहिं बि कयो इन खे जेके भी आया है रब सबरी की खिदमत कबूल फरमाए अम्मा दी फरमाए जरे मुझो सुनो मुझे पेट मुबारक मां बाहर आयो मुझी नजर तेज थी वही ये वेठी घर में आया सुबह सादिक जी माला मुझी नजर आया घर जे भीतर मां क्रॉस करे वई ये मक्के जा जबल क्रॉस करे वई अहां ऐसा जी नजर जबलन मां रुक जी वेंदी आ पर मां आमना साईं थी फरमाए बसा मेल मुका शाम जो मुल्क परे हुयो शाम जे मुल्क जे जबलन में उठ पिया चरने मां अंदरा घर मां ॾिसी पई वठा मोहम्मद मुस्तफा जे नूर जे सदके ॾिसा पई त शाम में उठ चरी रहिया आहिनि एडी त साइंस में टेक्नोलॉजी कई आहे उनजी एडी तरक्की थी आहे जो उहे असां के टेक्नोलॉजी जे ज़रिए परे खां ॾिसी सघनि था आया ना मोबाइलों तो सबरी क्या है खैर सा रुको बैटरी चार्ज रखो ऐं तव्हां जो उन टावर सा तव्हां जो कनेक्शन हुजण जरूरी आ पोइ ॾिसो त तव्हां सॼी वर्ल्ड के हिक ई वक्त ॾिसी सघो था जॾहिं उहे तव्हां खे ॾिसनि तव्हां उन्हनि खे ॾिसी सघो था त अम्मा आमिना कीअं न पंहिंजे घर मां शाम मुल्क खे ॾिसंदी इन्ही जान जो सरदार पंहिंजी उम्मत खे कीअं ॾिसंदो मुझा महबूब जी आया अम्मा साईं जी फरमाए खरज मिन्नी नूर मुंह मजा नहीं नूर ॾिसां पई मां त पंहिंजे बचड़े जो नाड़ो वठाइण जे लाइ ब्लेड हथ कयो हुयुमि उन खां पोइ सुरमो रखियो हुयुमि त पाराईंदीमांसि तेल रखियो हुयुमि त हणंदीमांसि ऐं उन खां पोइ फणी रखी हुयमि त सिंगार करे फणी ॾींदीमांसि विंजारींदीमांसि कपिड़ा पाराईंदीमांसि पर अम्मा साईं जी फरमाए हीअं जो ॾिसां त मुंहिंजे सोने खे कुदरती हुस्न थियला नाड़ो कुदरती कटला सुरमो पातला सीध निकतला तेल लगला मुझो सोनो त एक नूरानी लिबास में ढकला ओ मुझो महबूब आयो आशिक उन ते हिकिड़ो मीलाद शरीफ में महबूब जो सेहरो चयो अचो त गॾिजी चऊं पोइ इजाज़त कहिड़ो आशिक चवे अॼु जायो सरदार नबी अॼु जायो सरदार नबी सारे मुल्क सदो मुख्तार नबी अॼु जायो मदीने वारो घोट तव्हां सां ॼाणी आयो दिलि खोले चओ अॼु जायो सरदार नबी अॼु जायो सरदार नबी सारे मुल्क सदो मुख्तार नबी अॼु जायो सभई चओ अॼु जायो सरदार नबी सारे मुल्क सदो मुख्तार अॼु जायो आशिक चवे उन राति उठो थे नूर वसे चेठ बहार जो मींहुं जीअं सावण जो मींहुं न मथां डिॼो बहार जो मींहुं जंहिंते वरी वण टिण फुटी पवंदा थोरो वसंदो आहे उन राति उठो थे नूर
झुलियो लातो रही हो मिठी माऊ सदो मन ठार नबी अज जायो ओ सरदार नबी अज जायो सरदार नबी ओ सारे मुल्क सदो मुख्तार सभई जो अज आयो सरदार आयो भी आ त जायो भी आ जायो आ त बेमिसाल बशर आयो आ त रब जो नूर हो अज आयो आ सरदार नबी हो सारे मुल्क सदो मुख्तार महबूब जे सिंगार जी ॻाल्हि थो करे तकरीबन 60 साल 70 साल पुरानो मौलूद आहे मुझे गोठ जो शायर चवे तो सुर में ना को अखियों वधवारा सवा सूरज सुंबुल खा निर्वारो नवा हो सुर में ना को अखियों मदवारा सवा सूरज सुंबुल खा निर्वारो नवा जिस्म पाक पलीत अखा दूर चवा आयो सरसु करे सिंगारो नबी अज जायो ओ सरदार नबी अज जायो सरदार नबी सारे मुल्क सदो मुख्तार नबी अज जायो हो जाए जाम सनाई कुल को टटा हो शकशर का सदा कुल को टटा महबूब शेर को खत्म करो या न तो क्या लायो हो जाए जाम सनाई शक शक हो जाए जाम सनाई दुख दूर थिया हो भगा बेदीनन सदा मगाज मथा शका शिरक सदा कुल कोट डठा आयो तुर दुखड़ी तलवार नबी अज जायो महबूब तलवार खणी आया जेका मुझे महबूब मौला अली साईं के ॾिनी हुई जंगल में मुझा साईं वा खणंदा उन खां सवाइ हिक इहा जंग वारी तलवार ॿी मुझा साईं कुर्ब वारी तलवार खणी आया ओ कुर्ब तुंहिंजे जा कुठल मूं राह में रड़ंदे ॾिठा कुर्ब तुंहिंजे जा कुठल मूं राह में रड़ंदे ॾिठा कुर्ब तुंहिंजे जा कीअं मुझे साईं माण्हुनि खे कुर्ब जी तलवार सां कुटो अब जो के वारो तव्हां बि कुर्ब सिखो माण्हू पाणे घुसी वेंदा कातिल असांजे लाड़काणे ॾे काश ॿुधी गुज़रियो आहे उन चयो आहे त कातिल कुठी सभ का पर कातियूं कोहे केर हे छा भैया मुर्गिया इधर से छा है मुर्गिया इन्हें के काती सा को ना नमा मुर्गी माफ कर जाए ऐसा कौन ना कोई मदा तो शिरक भरे ये सुबह सा मालिक भी नहीं पर अल्लाह कर शर मिलाद ने कुछ जी
काती को आंदी हर शय के हाणे फकीर त काती के केर कोई थोरो ॻाल्हायो ॿुधाई असां तॾहिं त फ़क़ीरनि खे मञींदा आहियूं न फ़क़ीरनि जहिड़ी को ॿोली करे त ॾेखारे न चवे थो कातिन पुठी सभु का पर काती कातियूं कुहे केर चवे थो वरियल कढ वेर त कातियूं सभु पुसी वञनि मके जी काफ़िराणी हुई न जेका मके मां भागी पई वई दरवाजे जे ॿाहिरां गंढड़ी रखूं वेठी आ महबूब आया पुछोसि अमा केरा काॾे थी वञे जीअं बाए मको शरीफ़ छॾियूं थी वञा छो मां ख़ैरदार बदमनी आहे चिन्ना भा बदमनी बनाई छो मां रिस्क जी तंगी रही न भा बाकी बीमार न न कहिड़ी तकलीफ़ थी अवा भा हिन मके में मोहम्मद थियो आहे नबी आहे मां थी चवां त इनखे न ॾिसां छो अमर छा कयो अथई ओ अब्बा एॾो त उन में इसरार रखियल आहे जेको ॾिसेसि थो उहो कलमो थो पढ़े मुस्लमान थो थी वञे पंहिंजे अबे ॾाॾे जो दीन छॾे थो पवे हाणे मां इन जे करे वञा थी त मां पंहिंजो पाणो दीन कीअं छॾियां जंहिं ते असांजा अबा ॾाॾा हलिया हाणे उन खां भॻी थी वञा त नज़र न पवे ओ मां पोइ वेठी छो आहियां जीअं बा हले कोई कोन थो कुराड़ी आहियां बीठे जो सभु कोई आहे गंढा ॿार केरु खणाए हले मुंहिंजे महबूब फरमायसि अमा चई त मां खणाए हलाए जीअं बा अलाह ख़ुशि कंदी अलाह आबाद कंदी अलाह वधाईंदी मुंहिंजे साईं पंहिंजे मथे ते उन कुराड़ीअ जो ॿार खयो अरे कुराड़ीअ जो ॿार छा कंदो जेको ॿिन्ही जान जो सरदार पंहिंजे कुलनि ते जग जहान जा ॿार खणण आयो आहे हलिया हलिया कुराड़ी अॻियां साईं जन पोयां हलंदा हा मां ॾे ख़बर चवा अलाए कहिड़ो हुन में इसरार रखियल आहे जेको ॾिसेसि थो कलमो थो पढ़े अमड़का जो पुटु चवा ॿुधूं था आमिना जो इहे जो नालो छा अथसि अब्दुल्ला जो पुटु अमर तो कॾहिं ॾिठो आहे न बा मूंखे रब न ॾेखारे उन को त मां वञा थी पई ठीकु आहे मां हलंदा विया हूअ मुंहिंजे साईं जे शान में घटि वधि ॻाल्हाईंदी पई हली ओ उन जाइ ते आया जिते उन कुराड़ी जी मंज़िल मक़सूद आहे उते पहुता मुंहिंजे साईं खे चई दबा हिते ईअं भरणी लाइ बसि तुंहिंजी महिरबानी रब तोखे वधाईंदो मुंहिंजा साईं मोकिलाए हलिया अमर दी चए त अबा केरा नालो त छा थी ॿुधाए त सही अमा नाले खे छॾ तुंहिंजो कमु थियो मां हेठो वञा जीअं बा केॾो त रब सोनो ठाहियो थी केॾो त सोनो ठहियल आहे केॾो त अख़लाक भलो थी ॿुधाए न थो नालो अचे मां नाले ॿुधाइण त छा थी ओ बा ॿुधाए बसि वञे थो त दुआ करे छॾियां भला ॾिजी वेंदे ओ मां पुछे थी त ॿुधायां थो मुंहिंजो नालो मोहम्मद आहे मुंहिंजी अमर जो नालो आमिना मुंहिंजे बाबा जो नालो मुबारक अब्दुल्ला आहे जंहिंखां कावड़ी पई वञे उहो ई तुंहिंजो मोहम्मद बीठो आहियां कुराड़ी चए पोइ छॾे त न वञो मूंखे पंहिंजो दामनगीर बणाए मूंखे पंहिंजो कलमे को पढ़ाए मूंखे कलमो पढ़ाए ला इलाहा